बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेसिक मैथमेटिक्स जा क्लासेस जारी आहिनि। अॼु असांजो क्लास नंबर 25 आहे या चऊं त लेक्चर नंबर 25 आहे। हिन वीडियो जे अंदरि बि असां चेंज इंटू डेसिमल वारे टॉपिक खे कैरी ऑन कंदासीं। उन जो हिकिड़ो इंट्रस्टिंग रीज़न आहे जो असां उन साॻी टॉपिक खे हिन वीडियो में बि डिस्कस कयूं था। नंढड़ी टॉपिक आहे पर ॾाढी इंट्रस्टिंग आहे ऐं नंढियूं नंढियूं हुन में ट्रिक्स आहिनि कि अॻिते हली असांजा वॾा वॾा कम आसान करे सघनि थियूं। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। हाणे ॾिसो त असां गुज़िरियल वीडियो जे अंदरि इहो पढ़ियोसीं त जॾहिं बि असांखे कोई अंग मिले थो असां उनखे डेसिमल में कीअं तब्दील कंदा आहियूं, यानी असां उनजो अंश वंड कंदा आहियूं छा सां, छेद सां। असां कल्ह यानी गुज़िरियल वीडियो में इहो पढ़ियोसीं न त जेको असांखे प्रॉपर मिले या इम्प्रॉपर मिले त असां उनखे डेसिमल फ्रैक्शन में कीअं तब्दील कंदासीं। सिंपल डिवाइड कंदासीं ऐं पॉइंट्स ॾींदा उनखे जेको आहे सो तकमील ते पुॼाए उनजो जवाबु लिखंदासीं। तव्हांखे ख़बर हूंदी। पर अॼु मां 10 वारा अंग खणी आयो आहियां, यानी अपान में 10 हुजे त काफ़ी स्टूडेंट्स खे इहा ख़बर हूंदी त जॾहिं बि अपान में 10 अचे त उनखे जल्दी हल कीअं कबो आहे। मां तव्हांखे रिकॉल कराइण लाइ हिकिड़ी पॉइंट ॿुधायां थो त 5 अगरि लिखियलु आहे ख़ाली अंग त हिन जो मतिलबु छा आहे त यानी 0.0 जे जॻह अंडरस्टूड आहे। अगरि मां लिखां थो 0.5 त इन जे अॻियां 0 अंडरस्टूड आहे। माना हे कुझु शयूं जेके अंडरस्टूड आहिनि तव्हांखे वरी रिकॉल करायां पियो त ज़हन में हुजनि। हाणे मां हिकिड़ो जुमिलो चवां थो जंहिंसां हिनखे हल कंदासीं। उहो कहिड़ो आहे त कॾहिं बि कोई अंग मिले थो तव्हांखे न्यूमिनेटर में ऐं डेनोमिनेटर में 10 वारा अंग आहिनि। गोइंग टू रिपीट दैट। डेनोमिनेटर अगरि 10 सां मिले, हाणे 100 हुजे, 1000 हुजे, 10 हुजनि, 10,000 हुजनि, यानी 1 खां पोइ ज़ीरोस, तव्हां छा कयो, हिते त पॉइंट अंडरस्टूड हूंदी आहे छो त 252 जॻहियूं कुझु बि न आहे त यानी पॉइंट आहे। यानी जेतिरा ज़ीरो हने ओतिरा दफ़ा पॉइंट खे पोइते कंदव। हे तव्हांजो जवाबु आहे 25.2। अचो हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं था। 432 भाङे 100 असांखे 10 वारा अंग मिलिया आहिनि। असां हिनखे कीअं हल कंदासीं। असांखे ख़बर आहे त 10 वारा अंग अचनि त पॉइंट आख़िरी अंग ते ॾेई करे हाणे जेतिरा ज़ीरो आहिनि ओतिरा दफ़ा पॉइंट खे पोइते कंदासीं। हिन ज़ीरोस खे कट कंदासीं। हिकु दफ़ो ज़ीरो कटियोसीं, हिकु दफ़ो पॉइंट पोइते, ॿियों दफ़ो ज़ीरो कटे, ॿियों दफ़ो पॉइंट पोइते। हाणे असांखे कहिड़ी पॉइंट मिली आहे 4.32। तव्हांखे छा चयुमि त हिन अंग खे कीअं पढ़णो आहे 4.32 न, हाणे 32 आहे। हिकिड़ो ॿियो मिसाल। 762 भाङे 1000 असांखे वरी बि साॻियो ई कमु करिणो आहे त जेतिरा दफ़ा ज़ीरो ओतिरा दफ़ा हुन पॉइंट खे पोइते कंदासीं। यानी हिते लिखंदासीं हाणे जा मिसाल 0 हिते ॾिनमि तव्हां 0.762। हाणे तव्हां चवंदव त ठीकु आहे सर असां ही सम्झी वियासीं ऐं हिनखे हल कयूं पिया। हाणे असां तव्हांखे हिकिड़ो हिसाब था ॾियूं, तव्हां उहो हल करे ॾेखारियो उहो कीअं हल कंदव। अचो हाणे तव्हां मूंखे हिकिड़ो हिसाब था ॾियो 2 भाङे 1000। सर हाणे हिन में त कंहिं अंग ई कोन्हनि। हाणे हिनखे कीअं तव्हां मतिलबु हिन अंग केतिरा पास कंदव। हाणे हिन जो हिकिड़ो इंट्रस्टिंग कॉन्सेप्ट आहे जेको मां तव्हांखे बार बार ॿुधाईंदो थो अचां त अगरि कोई अंग तव्हांखे 0.5 में मिलियल आहे, मिसाल पॉइंट खां पोइ कोई अंग मिलियो आहे त अॻियों 0 अंडरस्टूड आहे। अगरि ख़ाली अंग मिलियो आहे त 0.0 अंडरस्टूड आहे। अचो हाणे मां इन ई कॉन्सेप्ट जे मदद सां तव्हांखे हिन कॉन्सेप्ट ऐं हिन कॉन्सेप्ट जे मदद सां तव्हांखे हे हल करे ॾेखारियां थो। उहो कीअं, तव्हां ॾिसो हिकु 0 कटियो, जेका हिते पॉइंट अंडरस्टूड आहे तव्हां पॉइंट हेॾे खणी आयो, ठीकु आहे। यानी हिते पॉइंट आई न 0.2, यानी 0 हिते अॻियां अंडरस्टूड आहे। ओके, हाणे मूं वटि अञा 2 0 पिया आहिनि, यानी ॿियो 0 कटियोसीं त वरी पॉइंट अॻिते ईंदी, यानी 0.02 आयो जवाबु। हाणे पॉइंट आई त अॻियां 0 अंडरस्टूड आहे। वरी अचो वरी टियों 0 कटियो, वरी 3 पॉइंट अॻिते कंदासीं। यानी हाणे कोई बि 0 न आहे बचियो त वरी बि चवंदासीं यार पॉइंट ख़ाली आहे त माना अॻियां 0 अंडरस्टूड आहे। हाणे हिन जो जवाबु ईंदो 0.002। हे असांजो जवाबु। यानी ही कंसेप्ट तव्हां ॾिठो हूंदो त असांखे ॾिसो केॾो कमु थो अचे। यानी अॻियां 0 अंडरस्टूड हुजण जो कमु मतिलबु छा हुयो त यानी असां हुनखे अॻिते पास करे सघूं था। हाणे असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था। इन जे ई हिकिड़े सिनेरियो में मां खणां थो 4 भाङे 100। 4 अकेलो अंग आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे हिते पॉइंट अंडरस्टूड आहे। तव्हां छा कयो 0 कटियो, पॉइंट अॻिते कयो, अॻियां 0 अंडरस्टूड आहे, वरी ॿियो 0 कटियो, वरी पॉइंट अॻिते कयो। हाणे ॾिसो जॾहिं 2 0 हुया 2 दफ़ा मां पोइ हिते हलियो आयो आहियां त हाणे 0.04 जवाबु मिलियो आहे। हाणे पॉइंट जे अॻियां कुझु बि न, यानी 0 आहे। हाणे तव्हां
चवंदो त सर असांखे जेको ही पॉइंट पोइ हिते करण वारो इलाही खफ़ो थो लॻे, पर मां तव्हां हिकिड़ो सुवालु कयां थो त जेको 2 भाङे 1000 आहे इन खे ट्रेडिशनल तरीक़े सां हल करे ॾिसूं था त छा असांखे हे तरीक़ेकार सवलो आहे या हुनखे ट्रेडिशनली वंड करे असां जवाबु कढूं उहो सवलो आहे। अचो त हुनखे हल करे ॾिसूं था। हाणे असांखे मिलियो आहे 2 भाङे 1000। हाणे हिनखे कीअं हल कंदासीं? अचो ट्रेडिशनल तरीक़े सां हल था कयूं। तव्हां छा कंदो? सभ खां पहिरियां पॉइंट ॾींदो। छा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हुन ते टेबल नथी वञे, इन जे करे असां हिनखे पॉइंट ॾींदासीं 0। ठीकु आहे। हाणे पॉइंट खां पोइ जॾहिं असां 0 ॾिनो आहे त ॾिसो, जॾहिं पॉइंट बि ॾिनी आहे ऐं 0 बि ॾिनो आहे, मुंहिंजो अञा बि हिन ते हिसाबु नथो वञे। हाणे जेको मां हिते ॿियो 0 ॾींदुमि, यानी हिते मां ॾंड जी ॿुड़ी ॾींदुमि, वरी 0 ॾींदुमि। हाणे ॾिसो, पॉइंट खां पोइ हिकिड़ो 0 ॾिनमि, जवाबु उन ते टेबल न वई, वरी ॿियो 0 ॾिनमि। हाणे ॿियो 0 मां तॾहिं ॾींदुमि जॾहिं ॾंड जी ॿुड़ी ॾींदुमि होॾे। ठीकु आहे। हाणे उन ॿुड़ी ॾियण खां पोइ बि मुंहिंजी टेबल नथी वञे। अच्छा, अञा मूंखे होॾे ॾंड जी ॿुड़ी ॾियणी आहे, पोइ मां अञा 0 ॾींदुमि, यानी हिनखे ॾंड जी ॿुड़ी चयो वेंदो आहे। हाणे मुंहिंजी 2000 ते टेबल वञे थी। ठीकु आहे, छो त हिते 2000 पूरा थियनि, हिते 1000 जी टेबल आहे, छो त 20 ते 2 100 ते न पई वञे, असां जॾहिं 2000 ते टेबल वञे थी। हाणे 1000 जी टेबल 2000 ते 2 दफ़ा वेंदी। 1000 खे 2 सां ज़रब कंदासीं, असांखे 2000 मिलंदा आहिनि। 2000 जी 2000 कट कंदासीं, 2000 मां 2000 कट कंदासीं, जवाबु मिलंदो 0। असांखे जवाबु जेको हिते मक़सूदु हुयो उहो मिलियो = 0.002। हेॾो वारो 0 अंडरस्टूड आहे, इन करे मां हिनखे ॾेई छॾियो। हाणे हिकु तरीक़ो त इहो त तव्हां सॼो इहो कयो। ॿियो तरीक़ो मां तव्हांखे कहिड़ो थो ॿुधायां? पॉइंट अंडरस्टूड आहे, 0 कटे ओतिरी पॉइंट अॻिते कयो। जॾहिं पॉइंट अॻिते थी त हिते 0 अंडरस्टूड आहे, वरी ॿियो 0 कटे वरी ॿी पॉइंट अॻिते कयो, वरी हिते जॾहिं पॉइंट आई त हिते 0 अंडरस्टूड आहे, वरी टियों 0 कटे वरी हिनखे हेॾे कयो, अॻिते कयो अञा। हाणे तव्हांखे जवाबु मिलियो 0.002। अॻियों बि 0 अंडरस्टूड आहे असांजो जवाबु। याने 1 ज़ीरोज़ वारे नंबर्स खे डेसिमल फ्रैक्शन में कन्वर्ट करण जो हिकिड़ो माना आसान तरीक़ो आहे। उहो इहो आहे त तव्हां हुन जूं पॉइंट्स पोइ हिते कयो, बजाए हिन जे जो तव्हां उन 1 0 वारे खे बि ट्रेडिशनल मेथड सां हल कयो। हाणे असां हिन क्लास जे आख़िरी मरहले में हिकिड़ी इंट्रस्टिंग टॉपिक पढ़ंदासीं। उहा इहा आहे त कंपाउंड फ्रैक्शन खे डेसिमल फ्रैक्शन में कीअं तब्दील कजे। हाणे पहिरियों तरीक़ो आहे ट्रेडिशनल, उहो कहिड़ो? त तव्हां हिनखे इम्प्रॉपर में तब्दील कयो। 2 4 1 5 5 भाङे 2। पोइ इनखे तव्हां वंड वारे रस्ते हल कयो, जीअं असां कंदा अचूं पिया। 2 4, 1 बचो पॉइंट जे 0 जो, 5 × 10, जवाबु 0। तव्हां चवंदो 2.5। ठीकु आहे, एसि ताईं क्लियर थी वियो। हाणे न क्विक मेथड कहिड़ो आहे, या ईअं खणी चऊं त हिन जो ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे जंहिंसां असां हिनखे हल करे सघूं था? उहो इहो आहे, जीअं त असां अॻु में ई सम्झी आया आहियूं त जेको पॉइंट जी राइट साइड आहे उन में थींदो आहे होल नंबर, ऐं जेको असांजी लेफ्ट साइड थींदी आहे पॉइंट जी, उनखे चवंदा आहियूं फ्रैक्शनल पार्ट। हाणे सर असां अगरि हिकिड़ो सुवालु कयूं था त सर कंपाउंड फ्रैक्शन में त होल नंबर ऑलरेडी मिलियल हूंदो आहे, यानी ॾिसो तव्हांखे 2 होल नंबर मिलियल आहे, पॉइंट ॾियोसि। तव्हां 1/2 खे डेसिमल में कन्वर्ट कयो, फ्रैक्शनल पार्ट खे। होल नंबर त तव्हांखे मिली वियो आहे, होल नंबर। अच्छा, 1/2 = 0.5। असांखे 2 ऑलरेडी मिलियल आहे, असां हिनखे 0.5 करे लिखंदासीं। जेको मां तव्हांजो ट्रेडिशनली सॼो हल करे आयुमि त जवाबु छा आयो? 2.5। ऐं हिते बि असांखे जवाबु छा आयो? 2.5। यानी हिकु दफ़ो मां रिपीट कयां थो, अगरि असांखे 3 सॼा 1 भाङे 2 मिले थो न, यानी हे त होल नंबर मिली वियो, ऐं असांखे ख़बर आहे त पॉइंट जे राइट साइड खां असां होल नंबर रखंदा आहियूं, त तव्हां पहिरियों अखियूं बूटे हिनखे पॉइंट ॾेई छॾियो। हाणे तव्हां छा कयो? 1/2 खे वञी करे डेसिमल में करे अचो। उहो कहिड़ो आहे? पॉइंट जे 0 5 × 10, यानी 0.5 जवाबु आयो। आख़िर में पॉइंट ॾिनल आहे, असां बसि 5 ॾींदासीं, जवाबु। हाणे ॾिसो, हिन पॉइंट जो फ़ाइदो थो ॿुधायांव। हिकु त इहो आहे त तव्हांखे जल्दी में उहो हल थो थी वञे, यानी फ्रैक्शनल पार्ट खे डायरेक्ट तव्हां फ्रैक्शन कयो। हिनखे तव्हां पहिरियों इम्प्रॉपर खां पोइ वञी तव्हां हल न कयो, बसि डायरेक्ट तव्हां होल पॉइंट रखो, होल नंबर रखो, पोइ तव्हां हुनखे डेसिमल में कयो। हाणे तव्हांखे फ़र्ज़ु कयो मां हिसाब थो ॾियां 35 सॼा 7 भाङे 12। ठीकु, उनजो 16 मिसाल ए ऑप्शन में ॾियांव थो 35.6262
बी ऑप्शन में ॾियां थो 37.92 ऐं सी ऑप्शन में ॾियांव थो 39.12। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां हल करण खां सवाइ मूंखे ॿुधाए सघो था त हिन जो जवाबु कहिड़ो आहे? हिन जो जवाबु 35, 37, 39। असां चवंदासीं 35 आहे, छो त होल नंबर त आहे न। हाणे हिन तरीक़े जो को अहिड़ो ओपन मतिलबु असांखे हिकिड़ो सम अचे थो, एग्ज़ाम्पल अचे थो, त मूंखे नथो लॻे त असांखे हुनखे हल करे चेक करिणो, यानी असांखे ॿियो ऑप्शन ई मैच नथो थिए। हा ईअं चवंदा हिते बि 35 हुजे हा, पोइ ॿिया न विझंदा सर हाणे चेक कयूं त फ्रैक्शनल पार्ट, पोइ छा कंदासीं, पोइ बि असां सिर्फ़ु फ्रैक्शनल पार्ट खे चेक कयूं आहे। सो हाणे मतिलबु इहो कुल मिला के बात इहे है कि असांखे जॾहिं बि कंपाउंड फ्रैक्शन मिले, होल नंबर खे कढी पॉइंट जे फ्रैक्शनल खे हल कयो, ऐं उहो फ्रैक्शनल बि मोस्ट रिपीटेड हूंदो, जे 1/2 जो जवाबु 0.5 आहे, तव्हां 5 ॾेई छॾियो। ओके, हिकु इहा ॻाल्हि। ॿियो हिन वीडियो जे अंदरि इहो सिखियोसीं, जॾहिं अपान में 10 वारा नंबर अचनि, असां सिर्फ़ु हुनखे पॉइंट पोइ ते कंदासीं, चाहे उहो प्रॉपर में अचे या इम्प्रॉपर में अचे। अलाह साईं तव्हां सभिनी जो हामी हो नासिर। उमेद आहे त हीअ क्लास तव्हां लाइ फ्रूटफुल साबित थियो हूंदो। स्क्रीन ते असांजी टीम पारां तव्हांखे कुझु हिसाब ॾिना विया हूंदा, उनखे हल कयो ऐं इंजॉय कयो। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।